अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। 1.5 साल अॻु 60 मेल थाणी जी हद में नाई मुहर्रम हराम जे ॾियारे ते कब्रिस्तान में क़त्ल थियल SDO वाडा करीम बख्श डायरी, संदसि भाउ रसूल बख्श डायरी, भाइटियो अब्दुल गफूर डायरी ऐं ज़ख़्मी थियल 6 सालनि जी ॿारड़ी ख़ानज़ादीअ जे केस जो फ़ैसिलो मॉडल कोर्ट नवाबशाह जी अदालत ॾींदे जवाबदारनि अली शेर डायरी, अली गोहर डायरी, अली बहार डायरी ऐं मौला बख्श डायरीअ खे फांसीअ जी सज़ा ऐं 2 लख रुपया ॾंड अदा करण जो हुकुम ॾेई छॾियो। जॾहिं त साॻे केस में 3 जवाबदारनि अली दोस्त डायरी, अली जोहर डायरी ऐं अली अकबर डायरी पुलिस खां रुपोश थियल आहिनि। जवाबदारनि मथां मक़तूल करीम बख्श डायरीअ जे साले हारून डायरीअ 60 मेल थाणी ते 20 सेप्टेम्बर 2018 ते केस दाख़िल कराईंदे ॼाणायो त जवाबदारनि अली शेर डायरी, अली गोहर डायरी, अली बहार डायरी ऐं मौला बख्श डायरी मुंहिंजे भेणवे करीम बख्श रसूल बख्श ऐं उन्हनि जे भाइटे अब्दुल गफूर डायरीअ खे क़त्ल कयो। वाज़ेह रहे त इन वाक़े खां 3 साल अॻु मकानी चूंडुनि दौरान फरियादी धुर ते नौजवान अली डायरीअ खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हुयो। होॾां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इलाइक़े जे सियासी समाजी धुरनि ऐं मक़तूल करीम बख्श डायरीअ काफ़ी भेरा ठाह जूं कोशिशूं कयूं पर ठाह थी न सघियो। होॾां जवाबदारनि खे फांसीअ जी सज़ा अचण खां पोइ संदसि वारस बेवसी ऐं ख़ौफ़ विचां रोई रहिया हुआ। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।